ओम शांति। हाणे सब बाबा खे याद था करो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत आहियां, मां आत्मा सुखी आहियां, मां आत्मा शक्तिशाली आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां आत्मा सदा आनंद में रहण वारी, सदा निर्भय, सदा विजयी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि जीवन में हमेशा असांखे ये यादि रखिणो आहे कि असांखे कॾहिं बि न कोई इच्छा न रखणी आहे। अगरि मन में इच्छा हूंदी आहे न त इच्छा सां छा थींदो आहे, कॾहिं कॾहिं असां धोखे में फसी वेंदा आहियूं। जीअं अॼुकल्ह माण्हुनि जे साम्हूं असां शो करूं, हा मुंहिंजी इच्छा आहे। जीअं सम्झो कोई विदेश में वञणु चाहे थो, अॼुकल्ह माण्हू सोचनि असां विदेश में वञूं, लेकिन ॾाढी फ्रॉड अहिड़ा एजेंट बि हूंदा आहिनि जो तव्हांखे फसाईंदा आहिनि। नकली वीज़ा ॾेई करे नकली उते कॉलेज में एंट्री जे लाइ पेपर ॾेई छॾंदा। पोइ तव्हां सोचंदो हा भई कॉलेज में मिली वियो, वीज़ा बि मिली वियो, चलो न जेतिरा बि पैसा वरितई। पोइ हुते वञी माण्हुनि खे पतो थो लॻे कि असांजो वीज़ा त नकली आहे, असांजी डिग्री जेको कॉलेज मां लेटर आयो आहे, एडमिशन लेटर, उहो त नकली आहे। न त हीअं दुनिया में माण्हू न ॾाढे प्रकार जा, इहे त हिकु एग्ज़ाम्पल आहे। तव्हांजी माण्हू अॼुकल्ह इच्छा ॾिसनि था, हा हिनजी इच्छा आहे हीअं करो, पर असां हीअं बि न कि हीअं सोचे करे असां जीवन में अॻियां ई न वधूं। त थोरा सही माण्हू बि हूंदा आहिनि। ऐं अगरि असां भॻवानु भरोसे अॻियां हलंदा आहियूं, इन करे चईंदा आहिनि न हमेशह भॻवान खे साथ रखो। हिन दुनिया में रहंदे हुए न हर कर्म कंदे हुए असांखे भॻवान खे पाण सां गॾु ज़रूरु रखिणो आहे। सभु ॻाल्हियूं भॻवान खे ज़रूरु ॿुधाइणियूं। मन ई मन में, ज़रूरी न आहे असां टिकाणे वञी ॿुधायूं या सनानु पाणी करे ॿुधायूं, न, जो बि तव्हां कमु करो था मन ई मन असांजो भॻवान सां जुड़ियल हुजे। तॾहिं त चईंदा न मन मना भव, तन मना थोरी चईंदा आहिनि, मन मना चईंदा न, त मन असांजो भॻवान सां जुड़ियल हुजे। मन ई मन भॻवान खे सभु कुझु ॿुधाईंदा रहो कि हीअ ॻाल्हि हीअं आहे, हीअ ॻाल्हि हीअं आहे। त छा थींदो, किथे बि असां धोखो खाइण वारा हूंदासीं त हुते भॻवानु असांखे बचाए छॾंदो, है न, असांखे भॻवानु बचाए छॾंदो। इन करे असांखे चवंदा आहिनि कि कॾहिं बि हीअं की माण्हू जे साम्हूं असांखे हीअं न शो करिणो आहे कि हा हीअ मुंहिंजी ॾाढी ज़रूरत आहे। हा सुठा माण्हू बि हूंदा आहिनि, लेकिन असांखे सावधान थी करे हलण लाइ कॾहिं बि कंहिंजे साम्हूं हीअं शो न करिणो कि मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे हीअं थिए हीअं थिए। छो जी किथे किथे माण्हू असांखे धोखो बि ॾेई सघंदा आहिनि। त धोखे सां बचण लाइ इच्छा मात्रम अविद्या थियो। ॿियो बाबा असांखे अॼु चवनि था कि सदा परमात्मा जी छत्र छाया में रहण सां असां दुनिया में आहे न जीवन में सदा अॻियां वधंदा वेंदासीं, विजयी थी वेंदासीं। जीवन में असां सदा परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रहंदासीं
त असां जीवन में सदा अॻियां वधंदा रहंदासीं। परमात्मा जी छत्र छाया मतिलबु हुनखे यादि करे हर कर्म करो, हुनजी यादि करे। सिर्फ़ु सुबुह शाम न यादि करिणो, भॻवान खे हर कर्म कंदे हुए यादि करे, जीअं त उहो असांजो साथी आहे न। जीअं थींदो आहे न, भई माण्हुनि खे लॻंदो आहे कि असां त अकेला आहियूं, अकेला ई सभु कुझु करूं था, लेकिन मन में भॻवान जी यादि रहे त जीअं भॻवानु सदा ई असां सां गॾु आहे। त भॻवान जी छत्र छाया जे हेठि रहंदासीं त जीवन में छत्र छाया जे हेठि रही करे पोइ कर्म बि करिणो आहे न। ईअं न की असां सॼो ॾींहुं बसि भॻवान खे यादि कंदा रहो, छो जी कर्म क्षेत्र आहे न। भॻवान जो नाम बि केतिरो जपंदो माण्हू, कर्म त करिणो पवंदो। कर्म कंदे हुए भॻवान खे यादि करे हलो, उहो सुठो आहे न। वेही करे असांखे भॻवान खे यादि करणु सुठो न आहे। छो जी वेही करे ॾाढा सारा वीचार, उल्टा सुल्टा वीचार ईंदा आहिनि। कॾहिं बि तव्हांखे भॻवान खे तव्हां वेही करे यादि करो था ऐं तव्हांखे ॾाढा उल्टा सुल्टा वीचार अचनि था, त उथी करे घुमी करे यादि करो, है न। घुमी करे यादि करो, हलंदे फिरंदे यादि करो। भॻवानु थोरी थो चए वेही करे यादि करो। उथो, घुमो फिरो, यादि करो, भॻवान सां गॾु घुमो, भॻवान सां गॾु खाओ, भगवान सां गॾु हर कर्म करो। तॾहिं त चईं तुम्ही से खाओ, तुम्ही से बैठो, तुम्ही संग हर कार्य करो। ये छो चईंदा आहिनि, है न। अगरि तुम्ही संग खाओ वग़ैरह त पोइ खाईंदासीं त वेही करे, तुम्ही संग कमु कंदासीं त बीह करे ई कंदासीं। त इहा बि अभ्यास हुजणो खपे। जीअं माण्हू भॻवान खे यादि करणु वेंदो आहे त हुनखे ॾाढा सारा उल्टा सुल्टा वीचार ईंदा आहिनि, त उथी करे घुमी फिरी करे यादि करो। असांखे त यादि करिणो न, असांखे त हुनखे यादि करे पंहिंजी आत्मा में शक्ति भरणी आहे। पंहिंजे जीवन में जेकी परेशानियूं आहिनि, विघ्न आहिनि, हुन सां मुक्त थियण लाइ त हुनखे यादि कबो आहे न। त पोइ उनखे यादि करण लाइ वेहण जो ज़रूरी न आहे क़ाइदो, कि त माण्हुनि कढियो आहे कि हाणे माण्हू वेही करे यादि करे तो ॿिया वीचार अचनि था त छा करे। शरीर में सूर थो थिए त लेटी करे यादि करो, लेटी करे भॻवान जो पाठ पढ़ो। लेकिन पाठ पढ़ण जो मतिलबु आहे अर्थ कढो, है न। हुन मां अॼु असांखे छा शिक्षा मिली, भले हिकु पेज ई पढ़ो, लेकिन असांखे अॼु छा शिक्षा मिली उहा महत्व हूंदो आहे न। बाक़ी रोज़ु असां हिकु पूरो पाठ पूरो करूं था, हिन सां कुझु फ़ाइदो थोरी आहे। अॼु असां छा शिक्षा वरिती आहे जीवन में, सुठो जीवन जीअण लाइ, सुठा कर्म करण लाइ, हिक ॿिए सां मिली जुली करे रहण लाइ असांखे अॼु भॻवान कहिड़ी शिक्षा ॾिनी, असांखे अॼु भॻवान कहिड़ी शिक्षा ॾिनी अथई, इहे सदा यादि रहणो खपे असांखे, न। शिक्षा कहिड़ी ॾिनी अथई उहो सदा असांखे यादि रहणो। त भले तव्हां लेटी लेटी करे पाठ पढ़ो, उनजो अर्थ कढो, रोज़ु हिकु शिक्षा पंहिंजे जीवन में ज़रूरु धारण करो, है न। रोज़ु हिकु शिक्षा पंहिंजे जीवन में असांखे ज़रूरु धारण करणी आहे। कि अॼु असां जीअं ॿार खे चईंदा आहिनि न, भई तूं अॼु छा सिखी आहीं स्कूल मां, उहो ई अॼु असां जेको बि ग्रंथ शास्त्र पढ़िया, जो बि भॼन कीर्तन ॿुधा, जो बि ज्ञान ॿुधो, हुन असांजे जीवन जे लाइ छा शिक्षा मिली असांखे, जीवन में असां कीअं ॻाल्हायूं, कीअं कर्म करूं। जीअं ॿुधण वक़्तु त माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे, हा ॾाढो सुठो था ॿुधाइनि, ॾाढो सुठो था ॿुधाइनि, लेकिन ॿुधण खां पोइ, पढ़ण खां पोइ असां कहिड़ी ॻाल्हि दिमाग़ में रखी करे उथियासीं। कॾहिं बि, है न, पाठ पढ़े या सत्संग कीर्तन ज्ञान ॿुधी करे डायरेक्ट असांखे न हिकु जीअं चईंदा न, हा बसि हाणे ॾिसो भॻवान खे यादि करे सत्संग कीर्तन ॿुधण खां पोइ जॾहिं ख़तमु थिए न त तुरंत यादि कंदा करो कि मां अॼु छा ॿुधियो, अॼु मां छा सिखियो। माण्हू हिक ॿिए जी ॻाल्हियुनि में हली वेंदा आहिनि न,
कि हलो अच्छा तूं हाणे आई आहे, तूं हीअं कयो थी, तूं हीअं कयो थी। न, अॼु असांखे छा नई शिक्षा मिली ऐं हुनखे सिर्फ़ु मुख सां न चइणो, जीअं गंढ ॿधी छॾींदा आहिनि, उहो पंहिंजे जीवन में गंढ ॿधी छॾो कि अॼु खां त मां ईअं ई कंदमि। तॾहिं असांजो सत्संग कीर्तन ज्ञान ॿुधण जो फ़ाइदो थींदो, तॾहिं असांजो पाठ पढ़ण सां फ़ाइदो थींदो। परमात्मा खे बि असां सचे मन सां यादि करूं, ईअं न असां वेठा आहियूं यादि करण लेकिन ॿिया वीचार अचनि था, त हिन सां छा थींदो, आत्मा में शक्ति त भरिजंदी न, त ॿिया वीचार अचनि था, त उथी करे यादि करो कि ॿियो न कोई तरीक़ो ढूंढो, हुन रीति यादि करो। त हिन सां छा थींदो, जॾहिं असांजी मन बुद्धि भॻवान सां जुड़ंदो, तॾहिं असांजी आत्मा में शक्ति ईंदी, तॾहिं त यादि करण जो फ़ाइदो आहे न। ऐं हमेशह भॻवान खे यादि कंदे हुए ये यादि रखो कि केरु थी यादि करे, केरु यादि कंदो भॻवान खे, असांजी आत्मा। आत्मा भॻवान खे छो यादि कंदी आहे, छो जी आत्मा जो पीउ आहे भॻवान, परम पिता परमात्मा आहे न। पिता चईंदा आहिनि भई तव्हांजी देह जा माउ पीउ त ॿिया आहिनि, न देह जा माउ पीउ छो यादि ईंदा आहिनि, विवरसे जे लाइ, स्थूल धन संपत्ति चीजूं खाइण पीअण कपिड़ा लटा त देह जा माउ पीउ ॾींदा न, है न। छो जी असांजे भाग्य जो त देह जो माउ पीउ वठी ईंदो, पर देह जो माउ पीउ खे बि ईअं अहंकार न करणो खपे कि मां हिनखे खारायां थी, छो जी हुनजो भाग्य जो तव्हां वटि ईंदो आहे। जेसि ताईं उहो इंसानु ख़ुदि कमाइण लाइक़ु न थिए, कई बार थींदा आहिनि वॾा बि थी वेंदा आहिनि लेकिन कमाईंदा न आहिनि, त उन्हनि खे खाराइणो पवंदो। चलो ॿियो कुझु कमु त करनि था न, कुझु त कमु कराईंदा हूंदा न, घर में रहंदा हूंदा, कुझु त मदद कंदा हूंदा, कुझु त सुख मिलंदो हूंदो न तव्हांजे ॿारनि सां तव्हांखे, है न। त कॾहिं बि असांखे ईअं न सोचणो आहे कि कॾहिं कॾहिं थींदो न ॿार वॾा थी वेंदा आहिनि, पोइ अगरि धंधो न कंदा आहिनि, पढ़ाई लिखाई न कंदा आहिनि, त माउ पीउ खे सुठो न लॻंदो आहे। चलो ठीकु आहे, जो करनि था न, तव्हांखे कुझु त सुख ॾियनि था, हुननि जे रहण सां तव्हांखे कुझु ख़ुशी त मिले थी, न त ॿार अगरि पढ़े न त वणंदो ई न आहे, है न। ॿार खे चईंदा आहिनि तूं पढ़े नथो, लेकिन चलो ठीकु आहे नथो पढ़े लेकिन कुझु त करे थो, हुनखे ॾिसी करे तव्हांखे कुझु त ख़ुशी मिले थी, है न। त हिन करे न कॾहिं बि असांखे हीअ न सोचणो आहे कि इहे छा था करनि। त बाबा चवनि था कि ॾिसो कोई बि वेठे न खाईंदो आहे, लेकिन माउ पीउ जो फ़र्ज़ु हूंदो आहे भई जेसि ताईं ॿारु वॾो न थिए, कमाइण लाइक़ु न थिए, हुनखे खाराइणो ई पवंदो, हुनखे पालणो ई पवंदो आहे। साथ साथ ॿारनि खे सिखाए करे हुननि खां बि सुख वठिणो खपे। त ईअं ई बाबा असांखे चवनि था कि ॾिसो भॻवान खे यादि करणु छो ज़रूरी आहे, केरु यादि कंदी आहे, असांजी आत्मा। आत्मा यादि कंदी आहे परम पिता परमात्मा खे। हाणे तव्हां हुन वैसे त परमात्मा जो रूप निराकार आहे, लेकिन माण्हू हुनखे अलॻि अलॻि नाम रूप सां यादि कंदा आहिनि, है न। छो जी आत्मा खे शक्ति खपे। हाणे देह जा माउ पीउ त छा ॾेई सघंदा ॿारनि खे, माण्हुनि खे देहदारी छा ॾेई सघंदा, रोटी कपिड़ो मकान, लेकिन सूरु थिए, बीमारी थिए या कुझु बि परेशानी अचे, हुनखे सहन करण जी शक्ति, हुनखे सामनो करण जी शक्ति, हुनखे पार करण जी शक्ति केरु ॾींदो आहे, भॻवान ई ॾींदो न। माउ पीउ बि छा चईंदो कि भॻवान खे यादि कर, माउ पीउ ॾेई सघंदो आहे शक्ति, उहो बि ॾींदो त भॻवान खे यादि करे ई ॾींदो। त भॻवान खे केरु यादि कंदी आहे, आत्मा। आत्मा पंहिंजे परम पिता परमात्मा खे छो यादि कंदी आहे, ताकी आत्मा में शक्ति अचे, गुण अचनि, सम्झ अचे। इहे भॻवान जो वरसो हूंदो आहे असां आत्माउनि जे लाइ। त हिन करे असांखे रोज़ु भॻवानु, पहिरियों त अर्थ सम्झो कि ज्ञान ॿुधण सां छा थींदो आहे,
असांजी बुद्धि में सुठी सुठी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, है न। हिन करे सिर्फ़ु ईअं ई न कि हा भई असां ॿुधंदा आहियूं, लेकिन अॼु असां छा ॿुधियो, सम्झो तव्हांखे कीर्तन बि ॿुधाईंदो आहे कोई, त कीर्तन में बि वो कुछ कुछ ॻाईंदा त आहिनि, लेकिन अर्थ बि ॿुधाईंदा हूंदा न। अगरि तव्हां अर्थ नथा सम्झो न त कोई फ़ाइदो न आहे कीर्तन ॿुधण जो, है न। अगरि तव्हां पाठ पढ़ी करे हुनजो अर्थ नथा सम्झो त कोई फ़ाइदो न आहे। छो जे इहे सभु ॿुधणु मतिलबु पंहिंजी आत्मा में सम्झ भरणु, पंहिंजी आत्मा खे समझदार ठाहिणु। हिन में कुझु कुझु पंहिंजे जीवन में जो ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, जंहिंजे कारण असांजो मनु शांति हूंदो आहे, जंहिंजे कारण असां जीवन में डिस्टर्ब रहंदा आहियूं, उन्हनि जो उन प्रश्ननि जो उत्तर कई बार तव्हांखे कीर्तन ॿुधण सां या ग्रंथ शास्त्र पढ़ण सां या कोई ज्ञान ॿुधण सां तव्हांजे मन खे उत्तर मिलंदो आहे न। हिन करे सिर्फ़ु हिन में ई ख़ुशि न थियणो खपे कि असां ज्ञान ॿुधंदा आहियूं, असां कीर्तन ॿुधंदा आहियूं, असां पाठ पढ़ंदा आहियूं, लेकिन हुन मां तव्हां छा सिखियो अॼु, तव्हांजे मन में जेका प्रश्न हूंदा आहिनि हुनजो उत्तर मिलियो तव्हांखे। अच्छा मिलियो बि त तव्हां हुनखे धारण करे हलियो, तव्हांजो मनु शांति थी वियो कि वापसि उअं ई जो उअं ई ॻाल्हियूं थी हलनि। मतिलबु असां ॿुधियो त सही, असांखे पतो त आहे हिन जो उत्तर इहो आहे, लेकिन असां जीवन में कर्मनि में नथा लाहे सघूं। छो जे असांजी आत्मा में शक्ति न आहे। शक्ति केरु ॾींदो आहे? परमात्मा ॾींदो आहे। त हिन करे भॻवान खे यादि करिणो आहे, ऐं जीवन में जो सुठी सुठी ॻाल्हियूं असां ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं, उन्हनि खे कोशिशि करो पंहिंजे कर्मनि में लाहियो। जीअं सभी चईंदा आहिनि न, ग्लानी न करो, निंदा न करो, इच्छा न करो, हेॾे होॾे न भटको, लेकिन मूं में केतिरो परिवर्तन आयो आहे। अॼु तव्हांजे साम्हूं कोई कंहिंजी ग्लानी करे त तव्हां छा कंदा? तव्हां हा में हा मिलाईंदव। भले तव्हां ग्लानी न करो, लेकिन हा में हा मिलाईंदव। हा में हा मिलाईंदव त तव्हां बि पाप जो भागी थी वेंदव, है न। त असांखे अॼु पतो लॻो, असांखे अॼु असां ॿुधियो भई ग्लानी न करणी आहे, त मां केतिरो ग्लानी न कंदी आहियां हाणे जीवन में माण्हुनि जी। ग्लानी कंदी बि न आहियां, ग्लानी ॿुधंदी बि न आहियां। कोई ॿुधाए त ॿुधंदे हुए बि ध्यानु न ॾींदी आहियां। ये सोचदी आहियां कि हिन जो बि भलो थिए, हीअ बि ग्लानी करणु बंदि करे छॾे, है न। कोई हूंदो आहे कुझु ईअं कंदो आहे, हाणे करे त तो असां छा करूं पोइ? हुन जे लाइ उल्टी सुल्टी ॻाल्हियूं फैलाइण सां बि छा थींदो? उहे सुधरी वेंदा या असांजो कमु ईज़ी थी वेंदो। त तंहिंखां सुठो त हुन जे लाइ शुभ भावना, शुभकामना करो कि हुन जी बि उहा आदत सुधरी वञे, जंहिंजे कारण बि उहा ग्लानी करे थी त उहा बि हुनजी आदत सुधरी वञे। तॾहिं सम्झो कि तव्हां कीर्तन जो ॿुधियो, हुनखे तव्हां धारण करे हलियो, न त कोई फ़ाइदो न आहे तव्हांजो कीर्तन ॿुधण जो, सत्संग ॿुधण जो। एॾा परे परे माण्हू ख़र्चा करे टिकाणे वञे थो, मंदिर वञे थो, भागवती कराए थो, ज्ञान ॿुधे थो, लेकिन जीवन में परिवर्तन न ईंदो त वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ एनर्जी, है न। त भॻवान खे यादि छो करणो खपे? हुन सां असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे। भॻवान जे ज्ञान छो ॿुधणो खपे? हुन सां असांजे मन में जेका बि प्रश्न हूंदा आहिनि उन्हनि जा उत्तर असांखे मिलंदा आहिनि। त हिन रीति असांखे रोज़ु बाबा खे यादि करणो खपे। भॻवान खे यादि करो ऐं जेको बि पढ़ंदा आहियो, ॿुधंदा आहियो, हुनखे जीवन में धारण करो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
वरदान आहे सदा यादि जी छत्रछाया जे हेठि रहण वारा, मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रहण वारा, माया जी विजयी ठहो। बाबा चवनि था परमात्मा जी यादि जी छत्रछाया आहे। परमात्मा जी यादि ही छत्रछाया आहे। मतलब जॾहिं असां भॻवान खे यादि कंदा आहियूं न त यादि ही छत्रछाया आहे। छत्रछाया में रहण अर्थात सदा जीवन में बुरी ॻाल्हियुनि सां, बुरे माण्हुनि सां बचियल रहण, सदा विजयी रहण, है न। सदा यादि जी छत्रछाया जे हेठि रहो, मर्यादाउनि जी लकीरनि जे अंदरि रहो। जीवन में जो मर्यादाऊं हूंदियूं आहिनि न, भई अॼुकल्ह ॾिसो माण्हू मर्यादाउनि में रहे थो, है न। अॼु ॾिसो लेडीज़ सां जो बि ग़लति कमु थिए थो, किथे किथे लेडीज़ जी ग़लती हूंदी आहे, है न। जॾहिं ॾिसूं था दुनिया में अहिड़ो माहौल आहे, है न, एॾा माण्हुनि खे ईअं चीट था करनि, उल्टो सुल्टो चवनि था, त बाबा चवनि था की त छोरियुनि खे हुन हिसाब सां हलणो ई खपे। ज़्यादा असां ईअं छो सोचूं अच्छा कोई कुझु बि न कंदो, हा न कंदो, पर असां अहंकार में छो हलूं। असां पंहिंजी सेफ्टी करे हलूं न। असां परमात्मा जी छत्रछाया में रही करे पंहिंजो कमु करे वापसि हली अचूं। ज़्यादा उते माण्हुनि सां ॻाल्हाइण, है न, हुननि सां हंसी मज़ाक करणु, अहिड़ा कपिड़ा पाइण, आहे त आहे दुनिया, त असांखे हुन सेफ्टी सां हलणो ई पवंदो। तॾहिं असां बची सघंदासीं, तॾहिं असांजी भॻवान बि मदद करे सघंदो न। त मर्यादाउनि जी लकीर जे ॿाहिरि निकिरंदव त फसी वेंदव। इन करे सदा बाबा जी यादि ऐं मर्यादाउनि में रहो। स्लोगन आहे सर्व खज़ाननि खे स्वयं में समाए वठो। ज्ञान गुण शक्तियूं जेका बि परमात्मा असांखे ॾिना अथई न, उन्हनि खे जीवन में समाए वठो, मतिलबु जीवन में धारण करे हलो त तव्हांखे जीवन में ॾाढो कुझु अनुभव थींदो। जो बि ज्ञान गुण शक्तियूं असांखे मिलनि था उनखे कर्मनि में लायो, तॾहिं तव्हांजे जीवन में फ़ाइदो थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।